अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत अंबिया अलैहिमुस्सलाम ऐं साईं असां पढ़ियूंसीं सभु 96-97 आयतूं पढ़ियूं अथऊं। हाणे अॻिते पढ़ंदासीं इंशा अल्लाहुल आमीन। हिन खां अॻु में जेके ॻाल्हियूं थियूं त पहिरियों 47 आयतूं हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जा कुरैश एतिराज़ु कनि था, उन्हनि जो जवाबु अलाह ताला ॾिए थो ऐं अलाह ताला सेखारे थो रसूल पाक खे त ईअं चओ। उन खां पोइ 92 नंबर आयत ताईं अंबिया अलैहिस्सलाम खे निजात, उन्हनि जी क़ौमुनि जी हलाकत ऐं उनजी ॻाल्हि इहा थी हुई। उन खां पोइ वरी ॻाल्हि मोटी पोइ हिते इक़्तरब साद इक़्तरब क़रीब अची वियो आहे, जेको शुरू में हुयो सूरत जे उन ॾांहुं ॻाल्हि आई। वक़्तरबल वादुल हक़, वाइदो हक़ जो वेझो अची वियो आहे 97 आयत में। वक़्तरबल वादुल हक़, हक़ जो वाइदो जेको कयो वियो आहे सो वरी वेझो अची वियो आहे। मतिलबु त फ़ैज़ाही शख़्सतुन अबसार लज़ीन कफ़रू, पोइ अखियूं फोटारजी वेंदियूं हलियूं जॾहिं ॾिसंदा हुते, मतिलबु क़यामत जे ॾींहुं हींअर बि अखियूं फोटारियूं पियूं आहिनि असां जूं, क़यामत असांजे अखियुनि अॻियां बीठी आहे। फ़ैज़ाही शख़्सतुन अबसार, अबसार बसर अख, अलज़ीन कफ़र जेके कुफ़र कनि था उन जा दोॾा फाटा पिया आहिनि ख़ौफ़ में, डप में, वहशत में, कोवट जी मारे थी, साड़े थी। पर जेके मोमिन आहिनि, जेके सूरत कफ़ पढ़ंदा रहंदा आहिनि, जंहिंजो ईमान पुख़्तो आहे, उहे चवंदा ठीकु आहे जॾहिं मौत ईंदो त ईंदो, जंहिं वक़्तु हलिणो पवंदो हलंदासीं, डप जी ख़ौफ़ जी का ॻाल्हि कान्हे का। पोइ हाणे ख़ुदि डिवाइड थी विया आहिनि हलिया। हू त ट्रम्प जेको आहे चए थो त बाबा पंहिंजो ख़ौफ़ वौफ़ न करियो, भला किथां थो चए, इहा ॻाल्हि हू सही थो चवे, पर हुनजा दुश्मन जेके आहिनि सभु चवंदा आहिनि न न डपु तव्हां करणु खपे, डप में मरो त भलो सुठो थिए। पोइ हाणे सभु को डप में फ़ैज़ा इहे शख़्सतुन अबसार लज़ीन कफ़रू, हाणे इहा आहे जेका केओस थियो आहे, जेको दजल थियो आहे। दजल माना कंफ्यूजन, दजाल जो ई ज़मानो आहे, कंफ्यूजन आहे, सोसाइटियूं विराहियूं पियूं आहिनि त केरु हक़ ते आहे केरु ना हक़ ते आहे, ख़बर ई कान थी पए। अबसार लज़ीन कफ़रू, ऐं चवंदा माण्हू या वैलना क़द कुन्ना फ़ी ग़फ़लतिम मिन हाज़ा, क़यामत जे ॾींहुं चवंदा त असां इन ॻाल्हि खां ग़फ़लत में हुआसीं, यानी अलाह जी ॻाल्हि खे न मञियोसीं ऐं गाफ़िल रहियासीं, यादगिरी अलाह जी कोन कईसीं। ऐं मिन हाज़ा बल कुन्ना ज़ालिमीन, बल्कि बल माना बल्कि जेको पाण चवंदा आहियूं, इहो अरबी जो आहे, वरी के वरी फ़ारसी जो सही, वरी सिंधी उर्दू सभु, बल्कि माना पर बल्कि कुन्ना ज़ालिमीन, असीं ज़ालिम हुआसीं। उते मञीदा नेठि चितक शिकताणूं करे, पर हिते कोन था मञीनि। इहा ॻाल्हि अर्ज़ु कईसूं। हाणे चए थो नऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। 27 आयत थी वई। व इन्नकुम वमा तअबुदून मिन दूनिल्लाह, इन्नकुम यानी तव्हां जेके यानी बुत परस्त आहियो, काफ़िर आहियो, अलाह खे रसूल खे नथा मञो, आख़िरत खे नथा मञो, दीन खे नथा मञो ऐं पंहिंजो नबीअ खे नथा मञो, क़ुर खे, तौरात खे नथा मञो, त उहे जेके आहे इन्नकुम वमा तअबुदून, जंहिंजी इबादत करियो था, जिन शयुनि जी, माण्हुनि जी, जंहिंजी बि माण्हू जेके चङा हूंदा त उन्हनि खे जहन्नम में कोन विझिबो, पर जेके हूंदा पाण खे अलाह सॾाईंदा मर्द इंसान औरतूं, त पोइ उन्हनि खे बि विझिबो उन सां गॾु जहन्नम में। इन्नकुम वमा तअबुदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन जी तव्हां इबादत करियो था, हसबु जहन्नम, हसबु माना ॿारणु थींदो, यानी ॿारणु जीअं काठी विझिजे या तेल विझिजे या बाहि में या ॿरे बाहि, त हसबु उहो जेको थींदो हा स्वाद सां, हा हबशी ऐं स्वाद ऐं है सीन सां, वरी हसब ऐं नस्ब जे माना में, पर हीअ स्वाद सां हसबु जहन्नम ॿारणु थींदो, यानी फ्यूअल जंहिंखे चइजे या छा चइजे, हसबु जहन्नम, जहन्नम जो ॿारणु थींदा इहे सभई। अंतुम लहा, अंतुम अंतुम माना तव्हीं सभई, लहा माना इन में हाणे लिखिया हा हा लहा लहा, या इहो जेको ईंदो हींअर जेको सो सभु जहन्नम ॾांहुं इशारो आहे। अंतुम लहा, लहा फीमेल आहे, फेमिनिन आहे, लहा माना इन दोज़ख में, दोज़खड़ीअ में पंहिंजो दाख़िल थींदो, वारिदून वारिद थींदो, ईंदो पहुचंदो, वारिद जी माना या पहुचणु अचणु, ऐं वारिद थियणु सिंधीअ में, उर्दू में, फ़ारसी में बि चवंदो आहे किथां वारिद थियो आहीं, किथां अची वियो आहीं, किथां पहुतो
पहुतो आहीं त इहो वारिदून इन सेंस में आहे वर्द माल वर्द जो पाणी ते पहुचणु इहो इन माना में सूरत यूसुफ मंझि आहे त जेके में वियल हुआ पाणी भरण जे लाइ उहे पहुता मतिलबु त अहिड़ी क़िस्म जी वारिदून जी माना अंतुम लहा वारिदून लौकान हाउला आहे जेकॾहिं इहे हाउला माना इहे जेके आलिहतन जेकॾहिं इहे अलाह हुजनि हा यानी जिन खे तव्हां पूॼियो पिया लात मनात उज़ा फलाणा ठीरा मठीरा जिन खे अलाह करे पूॼियो था उहे जेकॾहिं अलाह हुजनि हा मा वरदू हा त उहे न थियनि हा दाख़िल इन में माना इन दोज़ख में हा जेका हिते बि आहे वरदू माना दाख़िल न थियनि हा माना इन में माना दोज़ख में वरदू हा व कुल्लुन फी हा ऐं कुल्लुन फी हा हिते बि दोज़ख सभई इन में दाख़िल रहंदा हमेशह ख़ालिदून हमेशह रहण वारा यानी हिते जेके हाणे विदोसूं जिन खे दोज़ख में बुत परस्त हुआ अलाह खे नथी मञाऊं ईमान न होनि आख़िरत में ईमान न होनि नबियनि में ईमान न होनि पोइ इहे हिते हमेशह रहंदा व कुल्लुन फी हा इन में माना इन दोज़ख में ख़ालिदून लहुम फी हा लहुम इन जे लाइ फी हा माना इन दोज़ख में लहुम फी हा ज़फ़ीरुन माना आवाज़ु अहिड़ो जहिड़ो पंहिंजो साकर जो आवाज़ु कीअं अहिड़े क़िस्म जो जंहिंमहिल साह मुंझे ऐं किंझण कुरकण इन माना मंझि ज़फ़ीरुन वफ़ीहा ला यस्माऊन ऐं हुते ॿुधंदा कोन माना हिते आहे एॾो शोर हूंदो एॾो गोड़ हूंदो सभु को दाहूं पियो कंदो ॿियो केरु कंहिंजी कोन ॿुधंदो ला यस्माऊन फीहा लॻो वला तासीमा हू जेके पंहिंजो जन्नत में हूंदा उहे कोन ॿुधंदा यानी गुनाह जी ॻाल्हि ऐं फ़ाहिशी जी ॻाल्हि ऐं बुछड़ाई जी ॻाल्हि पर ज़िक्र अलाह ताला जो उहे ॿुधंदा जन्नत में उहो सूरत वाक़िया में जेका ॻाल्हि आई भई हिते ई जेके दोज़ख में पिया आहिनि से एॾो हुते गोड़ एॾो हुते शोर एॾो हुते रड़ियूं एॾियूं हुते दाहूं एॾियूं कूकूं एॾियूं हूंदियूं जो माण्हू हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधंदो कोन केरु कंहिंखे ॿुधंदो कोन को त छा पियो थिए छा न पियो थिए इन लज़ीन उहे जेके सबक़त लहुम मिनल हुस्ना जिन सबक़त कई जिन अॻराई कई जेके अॻे अची पहुता पंहिंजे चङाई करण मंझि यानी अलाह खे मञाऊं दीन खे मञाऊं नबियनि खे मञाऊं आख़िरत खे मञाऊं ऐं चङा कम सालिह कमु कयूं हसनत वारा कमु कयूं ईमान सां गॾु ईमान खां सवाइ चङा कमु कयूं त फिलैंथ्रोपिस्ट हुआ पर अलाह खे कोन थी मञाऊं त पोइ उनखे हुते हिसो को कोन्हे पर जेके अलाह खे मञण वारा आख़िरत खे मञण वारा नबियनि खे मञण वारा उन्हनि खे मिनल हुस्न आहे उन्हनि जे लाइ उते बि हुस्न आहे उते बि सुठाई आहे उते बि चङाई आहे क़यामत में उन्हनि खे माना चङाई आहे माना उते जन्नत आहे उन्हनि जे लाइ ख़राबी न हूंदी उते उलाइक अनहा उहे अनहा माना इन दोज़ख खां मुबादून माना परे कया वेंदा इहो मजहूल आहे पैसिव आहे स्ट्रक्चर मुबादून बोदल क़ौम ज़ालिम जेके आहिनि से अलाह जी रहमत खां परे हुजनि ऐं हिते आहे मुबादून परे कया वेंदा यानी दोज़ख खां परे कया वेंदा उलाइक अनहा मुबादून उन खां पोइ ला यस्मऊन हसीसहा इहे न ॿुधंदा का हुनजी छिक ताण जेका दोज़ख वारी आहे जेके दाहूं कूकूं रड़ियूं जेके दोज़ख वारियूं हसीस इन माना में दाहुनि कूकुनि जे माना में त दोज़ख जो जेको आवाज़ु हुते पियो थींदो दोज़ख जी ख़ुदि जेको आवाज़ु रड़ियुनि जो जेको किंझण कुरकण जो जेको बाहि जो जीअं बाहि जो आवाज़ु थो थिए त हू त बाहि तमामु सख़्तु हूंदी उनजो ख़ुदि आवाज़ु माण्हुनि जे हुते जेके पियल हूंदा उन्हनि जो इहे सभई हुनखे जेके जन्नत में हूंदा उन्हनि खे को उन्हनि जो असरु कोन मतिलबु उहे ॿुधंदा कोन को उहो आवाज़ु जेको हेॾां ई दोज़खी वेठा कंदा वहम फी
मश्तहत अनफुसहुम ख़ालिदून, ऐं उन्हनि जे लाइ अलाह ताला उहो ॾींदो जेको हुननि जे दिलि चाहियो। इश्तिहात माना इश्तिहा करणु, यानी ख़्वाहिश करणु, सदक करण जे माना में। पर हाणे सदूं सभु पॉज़िटिव आहिनि, सदूं नेगेटिव आहिनि। दुनियादारी जी सदा जी सदक करणु त मूं वटि माल हुजे, दौलत हुजे, चङाई हुजे, ज़ालूं हुजनि, ॿार हुजनि, औलाद हुजनि, इहो अलाह ताला चयो आहे त इहे माण्हुनि खे शहवात इन खे सॾिजे थो। इहे सदूं आहिनि, पॉज़िटिव आहिनि, नेगेटिव आहिनि। जेकॾहिं घणी इन ॾांहुं छिक कबी दुनियादारी ॾांहुं, ज़ालुनि ॾांहुं, ॿारनि ॾांहुं अलाह खे विसारे छॾिबो त पोइ उहा नेगेटिव थी वेंदी। पर पंहिंजो जेकॾहिं अलाह जो ख़ौफ़ बि रखिबो, अलाह ख़्यालु बि रखिबो ऐं अलाह खे मथे कबो इन्हनि सभिनी शयुनि खां, पंहिंजे माल खां, औलाद खां, ज़ब खां, फिदत खां, सोन खां, चांदी खां, त अलाह ताला खे मथे रखिबो ऐं उनखे वधीक अहमियत ॾिबी, त पोइ उहो जेको इश्तिहा जेका उहा सुठी आहे। पर जन्नत वारी इश्तिहा, उनजो ज़िक्र अलाह ताला क़ुर शरीफ़ में मुख़्तलिफ़ सूरतुनि में करे थो त हू जेकी ख़्वाहिश कंदा, जेके सद कंदा, सो उन्हनि खे उते मिलंदो। उहो इश्तिहा, उहा उते जी इश्तिहा आहे। ॿियो जेको शहवत जेका आहे, रिजाल लूथी जेके माण्हू आहे उन्हनि जो ज़िक्र अलाह ताला क़ुर शरीफ़ में कयो शहवत जे नेगेटिव सेंस में, त इहा शहवत ऐं जेके शहवत जेका बुछड़ाई औरतुनि वग़ैरह सिलसिले में, ज़नाकारी वग़ैरह जी शहवत, उहा बि बुछड़ी शहवत आहे। इश्तिहा सुठी आहे, यानी शहवत बज़ात ख़ुदि यानी सद आहे। सद माना सुठी बि सद थी सघे थी, ख़राब बि सद थी सघे थी। अलाह ताला खे क़बूल सद ऐं अलाह ताला वटि नाक़बूल सद, उहा ॿई सदूं आहिनि। पोइ इन मज़ा सभई लफ़्ज़ निकिरनि था। इहे हुम फी मश्तहत, जेका हू इश्तिहा कनि, जेका हू सद कनि, जेका हू ख़्वाहिश कनि जन्नत में, उहा हुननि खे उते मिलंदी। अनफुसहुम ख़ालिदून, पंहिंजे लाइ नेमतुनि में हमेशह रहंदा। ला यहज़ुनुहुमुल फ़ज़उल अकबर, हुनखे ॻणती में कोन विझंदो हू फ़ज़ल अकबर। फ़ज़ल जेको आहे, जेको घबराहट जेका थींदी, जेका तव्हां अलाए छा थींदो मूंसां, अलाए छा थींदो, उहो जेका उते उन्हनि खे उनजो अहसासु उनखे कोन थींदी, उनजी रंज ॻणती उनजी कोन थींदी। फ़ज़ल अकबर उहो आहे। क़यामत जे ॾींहुं जेका माण्हू खे सख़्ती हूंदी त अलाए मूंखे जनम में विझंदा, अलाए जन्नत में विझंदा, मूंसां अलाए कहिड़ो हालत कंदा। त फ़ज़ल अकबर जी सिचुएशन हिते बि आहे। जेके तक़वा ऐं परहेज़गार माण्हू आहिनि, जेके कतीन था ऐं पंहिंजो कंबनि था, कत ऐं कंब, साईं पंहिंजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा ॿिया असांजा शाइर जेके आहिनि चवंदा कत ऐं कंब, त उहो जेको आहे सो सुठो सिचुएशन आहे। ऐं उन में फ़ज़ल अकबर उन्हनि खे उते न थींदी। हिते फ़ज़ल जिन खे थी, हिते ख़ौफ़, ख़शियत, ख़ौफ़, तक़वा, परहेज़गारी जिन अख़्तियार कई, उन्हनि खे उते फ़ज़ल अकबर, उहो वॾी फ़ज़ा, उहा वॾी ॻणती, उहा क़यामत ॾींहुं उन्हनि खे न थींदी। ला यहज़ुनुहुमुल फ़ज़उल अकबर व ततलक़ाहुमुल मलाइकत, ऐं मलाइकतनि खे ॾिसंदा, मलाइकत हुनखे मुलाक़ात थींदी, हुन सां मिलंदा। त लका करणु माना ॾिसणु, मुलाक़ात करणु, इन सेंस में अलाह ताला सां लिक़ा जी उमेदु रखणु घुरिजे। सूरत यूनुस में बार बार ॿियनि हंधनि ते अलाह ताला जी सां मिलण जी, मुलाक़ात करण जी, लिक़ा करण जी सिध जेके रखनि था। हिते आहे त लक़ाहुमुल मलाइकत, मलाइकत उन्हनि खे मिलंदा, यानी मौत जे वक़्तु मलाइकत ईंदा, उन्हनि खे चवंदा त तव्हां ला ख़ौफ़ुन अलैकुम वला हुम तहज़नून, तव्हां ते को ख़ौफ़ कोन्हे। ऐं मलाइक जेके ख़बीस रूह हूंदा, उन्हनि खे उते ई अहिड़ो डपु विझंदा जो उहो पंहिंजो तमामु सख़्ती वारो, त वॾी जेके ख़बीस रूह हूंदा, जेके तैयब रूह हूंदा, उन्हनि ॿिनि सभिनी सां मुलाक़ात फ़रिश्तनि जी थींदी, पर पंहिंजे पंहिंजे सुहिणाइप वारे नमूने सां या बुछाई वारे नमूने सां। ततलक़ाहुमुल मलाइकत हाज़ा यौमुकुमुल लज़ी कुंतुम तुअदून, ऐं उन्हनि खे चवंदा ईअं। हाणे हिते लफ़्ज़ चवण जो महज़ूफ़ आहे, पर फ़रिश्ता हिननि खे चवंदा त इहो अथव उहो ॾींहुं जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो हुयो। हाज़ा यौमुकुम, इहो आहे तव्हांजो ॾींहुं, यौमुकुम। हाणे ॿ त सभई दुनिया में जेके ॾींहं आहिनि से त अलाह जा ॾींहं आहिनि, पर मुंहिंजो ॾींहुं कहिड़ो आहे, चवंदा तुंहिंजो बर्थडे आहे,
तूं अॼु ॼाए जहिड़ो कर ॾींहुं मुंहिंजो आहे उहो ॼण मूं पज़ेज़ कयो आहे मुंहिंजे खीसे में पियो आहे ईअं त को कोन्हे को ॾींहुं जेको आहे सो मुंहिंजे हथ में मुंहिंजे वस में न आहे ऐं बेवस आहियां मुंहिंजो ॾींहुं जेको आहे मुशिरक आहे पर उते जेको यौमो खुम तव्हांजो इहो ॾींहुं आहे यानी एज़ इफ यू पज़ेज़ दैट डे इन योर पोज़ेशन इन योर हैंड इट इज़ योर डे तव्हांजी चङाई जो ॾींहुं उहो थींदो हाज़ा यौमुकुमुल लज़ी जंहिंजे लाइ कुंतुम तूअदून जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो अलाह ताला त तव्हांखे असां चङाई ॾींदासूं हसनत ॾींदासूं चङाई कंदो अलाह खे मञींदो आख़िरत खे मञींदो नबियनि खे मञींदो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञींदो हुनखे आख़िरी नबी करे मञींदो त पोइ तव्हांजो इहो सॼियूं ॻाल्हियूं थींदियूं तूअदून सो हाणे यौम नतविस समाए कतय्यिस सिजिल लिल कुतुब हाणे तमामु हिकिड़ी वॾी ज़बरदस्त मेटाफर आहे त उहो ॾींहुं अहिड़ो हूंदो की यौम उहो ॾींहुं नतविस समाए नतवि तवी तवी माना वेढ़णु वेढ़ण जी काग़ज़ खे ईअं पाण वेढ़ियूं था काग़ज़ हीअं खणी वेढ़बो तव्हांजो अहिड़े नमूने सां त पंहिंजो हीअं हीअं करे वेढ़े ऐं पंहिंजे लिखण जे लाइ मतिलबु वेढ़जे जीअं काग़ज़ हीअं त आउं चिॿो वियो पियो करियां पर सिधो सो करे वेढ़जे ऐं उहो गोल करे मूंखे ॿई हथ क़ाबू कोन्हनि हिकिड़े हथ में आउं झलियो बीठो आहियां हिन करे कोन थो करे सघां पर ईअं करे वेढ़जे जीअं वेढ़े जी का शइ वेढ़जे अहिड़े नमूने सां त न त विस समाए आसमान जेके आहिनि से ईअं वेढ़बा उन ॾींहुं त कतय्यिस सिजिल लिल कुतुब जीअं काग़ज़ जेको आहे सो वेढ़जे थो लिखण जे लाइ लिखण वारो काग़ज़ पाण इहे वेढ़े रखूं था वरी पोइ हुनखे खोलींदासीं वरी लिखंदासीं त तीअं आसमान ते कतय्यिस सिजिल लिल कुतुब हाणे हिते पाकिस्तान में पंहिंजो अब्दुल्ला हारून जो पोटो जेको आहे अला अब्दुल्ला यूसुफ हारून उहो बि हाणे तेली ॿेली बि सभई गॾिजी ॻाल्हि पिया कनि त पाकिस्तान ठाहियोसीं असां ऐं पंहिंजो हीअं कयोसीं फलाणे खे घुरायोसीं पर हू कब्ज़ो करे विया आहिनि फलाणा हाणे जेके आहिनि से फ़िरौन ऐं हामान ऐं कारून सभई मिली हिननि पाकिस्तान ते कब्ज़ो कयो आहे हाणे पिया वेढ़ीनि चवनि बाबा हाणे असीं हितां भॼूं था ऐं पंहिंजो हिते असीं को इन्वेस्टमेंट कोन कंदासूं छो जो हीअ त सॼो कानून क़ाइदा सभु हीअ ॻाल्हियूं ॿी थियूं हलियूं त इहो ऐं इन करे मूंखे ख़्याल में आई त हीअ हाणे सभु को बि तॾां वेड़े सभु को भॼ भॼा में लॻो पियो आहे पर पाक हाणे ॾिसो त कहिड़ो फ़ैसिलो थो करे छो जो चङा माण्हू जेके आहिनि सभु भॼी वेंदा बुछड़ा माण्हू पोइते रहिजी वेंदा त उहे त अञा ई बुछड़ा ई वधीक कंदा इन करे चङनि माण्हुनि जो रहणु सुठो आहे पर इन्हनि माण्हुनि में चङाई हुई या न हुई अलाह खे ख़बर आहे त जिन माण्हुनि खे हिननि सपोर्ट कयो जिन खे हिननि आंदो उन्हनि कहिड़ा ज़ुल्म धरती ते कया कहिड़ा खेल कयऊं कहिड़ा न कयऊं पोइ इहा सॼी ख़बर जेका आहे वॾी आहे पर इहा रब पाक जो दस्तूर आहे पोइ हाणे ॾिसो छा थो थिए हाणे तॾां वेड़ थिए पई इहो काग़ज़ हाणे वेढ़जे पियो इहो जेको आहे सॼी पाकिस्तान जो त ॾिसूं छा थो थिए फ़िरौन ऐं हामान ऐं कारून टई जेके ताक़तूं कुवतूं आहिनि इन में लॻियूं पियूं आहिनि त कहिड़े नमूने सां असीं जेको आहे सो फॿायूं इहो सॼो मुल्क असांजो आहे ऐं ॿियनि सभिनी खे पंहिंजो बेवस करियूं ऐं पंहिंजो मिसकीन ऐं मुहताज ऐं सभई हुजनि असीं जेके आहियूं से मास्टर हुजूं असीं हुननि ते मालिक हुजूं असीं पंहिंजो हुननि जी सॼी ॻाल्हि असांजे हथ में हुजे वस में हुजे पर रब पाक असां ते कहिड़ियूं थो करे चङाई छो जो असां 70 साल 72 साल ही जेके आहिनि से लोड़िया आहिनि इन खां अॻु में 100 साल अंग्रेज़ सां विढ़ंदे गुज़ारियासीं हाणे पाकिस्तान थियो पर अहिड़नि माण्हुनि जे हथ में अची वियो जो ॿेड़ी ॿोड़े 72 सालनि में वञी हिते पहुचायो अथऊं हाणे अञा जेके तॾां वेड़ थिए पई हाणे पाक पंहिंजे पनाह में रखे यौम नतविस समा कतय्यिस सिजिल लिल कुतुब कमा बदाना अव्वल ख़ल्क़िन नुईदु असां अहिड़े नमूने सां जीअं पहिरियों दफ़ो ख़ल्क़ियोसीं तीअं ई वरी असीं नुईद हू असीं हुनखे वरी ईअं मोटाईंदासूं पंहिंजो वापसि अहिड़े नमूने सां कंदासूं यानी लौट पीछे की तरफ़ ए गर्दिश अयाम तूं जेको 100 साल अंग्रेज़ सां विढ़ियोसीं हुन खां अॻु में मीर ऐं कल्होड़ा ऐं केरु केरु तुरखान ऐं अरगून ऐं अलाए छा इहे हुआ हाणे वरी ॻाल्हि पहिरें क़दम ते ईंदी त जितां शुरू कईसूं 100 साल अॻु में जितां शुरू कईसूं 72 साल अॻु में वरी ॻाल्हि उहा थियण वारी आहे हिते पाकिस्तान मंझि ऐं ॿियनि हंधनि ते जिते बि माण्हू रहनि था ऐं हीउ जेको यूरोप ऐं अमेरिका हीउ जो सिस्टम आहे उहो बि हींअर बदिलिजे पियो सॼो ऐं हीउ को 1900
17 खां वठी जेको पंहिंजो बालफर डिक्लेरेशन खां पोइ जेके कारवायूं कयऊं ऐं जेके दुनिया में दहो बाला कयऊं हेठि मथे कयऊं सॼियूं ॻाल्हियूं, इहे जेके आहिनि से हाणे उबतियूं थियनि पियूं सुबतियूं थियनि पियूं। ऐं ॾिसो त कहिड़ो रुख़ अख़्तियार कनि थियूं रब पाक जे हथ में आहे, पर चङा ई करे रब पाक जेको आहे उनजे वस में आहे, इन करे जो माण्हुनि जे वस में कुझु कोन आहे। अलाह फरमाए कमा बदाना अव्वल ख़ल्किन, जीअं असां पहिरियों दफ़ो ख़ल्कियो हो उनखे काइनात खे, तीअं वरी नुईदु, तीअं वरी वापसि मोटाईंदासीं उनखे। वअदन अलैना, इहो असांजो वाइदो आहे। वाइदो तव्हांजो आहे या रब, त पोइ वारो कर चङाई का कर धरती ते। हीअ त असां बुछड़ाई में त मरी विया आहियूं हलिया, हीअ सॼो बेवस थी विया आहियूं हलिया। सभु हीअ बलोच आहिनि के सिंधी आहिनि के पठान आहिनि के बंगाली हुआ वीचारा, भॼी जान छॾायूं असांखां, पर असांजी ॿेड़ी ॿुॾी पई आहे। हीअ जेको कारून ऐं हामान ऐं जेको फिरौन आहिनि से मुसलत अहिड़ो असांखे कयूं अथऊं, मारे मारे असांखे मुंझ करे छॾियो अथऊं। यार बि तूं पंहिंजी को हथु ॾेखार, पंहिंजी को इन्हनि जा हथ सोढ़ा कर, हथ जेके आहिनि से कोताह कर। या कत्या दाबिरुल क़ौमिल लज़ीन ज़लमू वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, इन ज़ालिमनि जी पाड़ पट या रब जेके ज़ुल्म धरती ते कयो वेठा आहिनि। अलाह पंहिंजी मदद कर यार। कमा बदाना अव्वल ख़ल्किन नुईदु वादन अलैना, अलाह ताला चए थो असांजो इहो वाइदो आहे। वाइदो आहे त करे ॾेखार या रब, छा ला नथो अञा करी। इन्ना कुन्ना फ़ाइलीन, चए थो असीं करण वारा आहियूं, कंदासूं, कंदे त कर या रब, कर ॾिस, कर ॾिस। असां त मुंझी पिया आहियूं, सॼी ॻाल्हि ख़तमु आहे। वलक़द कतबना फ़ि ज़बूर, ज़बूर में बि असां ईअं लिखी छॾियोसीं। 37 नंबर चैप्टर ज़बूर जो नग़मो जेको आहे 37, उन में आहे त जेके बुछड़ा हूंदा, जेके ज़ालिम हूंदा, उन्हनि सां असीं अहिड़े नमूने सां वर्ताव कंदासूं, ऐं जेके चङा हूंदा मुतक़ी परहेज़गार हूंदा, उन सां असां हीअं कंदासूं। ज़बूर जो 37 नंबर चैप्टर पढ़िबो, नग़मो जेको आहे उन में तमामु वॾो आहे। उन मंझि घणेई पंहिंजो बैत आहिनि, उन मंझि इहो नग़मो आहे। उन मंझि अलाह ताला चए थो, हिते क़ुर शरीफ़ में हुनजी शाहिदी ॾिनी अथसि त कतबना फ़ि ज़बूर बाद ज़िक्र, ज़िक्र वरी बि हिते अॻु में बि चयोसीं तौरात जे माना में आहे, त तौरात खां पोइ असां ज़बूर में इहो लिखी छॾियोसीं। तौरात में जेको लिखियईं, तौरात में बि ईअं लिखियईं त तक़वा परहेज़गार जेके आहिनि उन्हनि जे लाइ धरती आहे, आसमान ज़मीन सभु उन्हनि जे लाइ आहे। बुछड़नि माण्हुनि खे जहन्नम में उनमें विझो वेंदो। त हिते बि जेको ज़बूर मंझि बि 37 नंबर चैप्टर में अलाह ताला इहो चयो, वलक़द कतबना फ़ि ज़बूर मिन बाद ज़िक्र, ज़िक्र खां पोइ यानी तौरात खां, तौरात जेको मोकिलियोसीं मूसा अलैहिस्सलाम ते, ऐं ज़बूर जेको मोकिलियोसीं दाऊद अलैहिस्सलाम ते, उन में बि ईअं लिखियोसीं। ऐं क़ुर जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मोकिलियो अथऊं, उन में असां ईअं लिखियो आहे त छा लिखियो आहे त अनल अर्द यरिसुहा इबादिय सालिहून, त बेशक ई धरती वरसो थींदी जेके बाना हूंदा, सालिह सुठा हूंदा, भलारा माण्हू हूंदा, चङा हूंदा, उन्हनि जे हवाले कयो वेंदो। उन जे माना में इहो बि त अची सघे थो त महदी अलैहिस्सलाम ईंदो, या चङा माण्हू जेके बि ईंदा, मतिलबु त हिदायत करण वारा जेके महदी ईंदा ॿिया, पोइ आख़िरी महदी जेको जॾहिं बि अचे हुन आख़िरी महदी थींदो। पर उन खां अॻु में केतिरा महदी पंहिंजे पंहिंजे ज़माने जा सुठा रिफॉर्मर्स, चङा बि हाकिम उहे ईंदा, त पोइ उहे इबादिय सालिहून, उहे हूंदा जेके सालिह बाना हूंदा रब पाक जा। इहो ज़िक्र हिते ई आयत आहे सूरत अंबिया अलैहिस्सलाम जी, हीअ तमामु अहम आयत आहे। घणो नंबर 125 नंबर आयत आहे। इन फ़ी हाज़ा लबलाग़ल लिक़ौमिन आबिदीन, इन ॻाल्हि में यानी हीअ 125 नंबर आयत जंहिंमें वरसो धरती आहे जो वारिस जेके आहिनि से साले आहिनि, इहो जेको आहे सो असांजी ॻाल्हि आहे, बलाग आहे कंहिंजे लाइ, उन क़ौम जे लाइ जेके अलाह जी इबादत गुज़ार, अलाह जा इबादत गुज़ार आहिनि, अलाह जा बाना आहिनि सुठा, आबिदीन आहिनि। बलाग लिक़ौमिन आबिदीन वमा अरसलनाक या मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन,
हाणे हीअ छा चइजे त एपिटोम थी वियो सॼी ॻाल्हि जो ज़ैनत थी वियो 137 नंबरी आयत असां धरती ते तोखे जेको मोकिलियो आहे रहमत लिल आलमीन करे मोकिलियो आहे पाण रब्बुल आलमीन आहे हीउ क़ुर जेको फ़ुर्क़ान सो सभिनी जे लाइ शफ़ाल सॼी जहान जे लाइ आहे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो अरसलना वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हाणे 137 नंबर आयत कुल ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ हिननि काफ़रनि खे मुस्लमाननि सभिनी खे कुल इन्नमा यूहा इलैहि बेशक मूं ते वही कयो वञे थो यानी मूंखे जेको हीअ अहकामात आहिनि अलाह ताला मोकिले थो यूहा वही जे थ्रू वही कयो थो इलैहि मूं ॾांहुं वही कयो वञे थो मूं ॾांहुं छा थो वही कयो वञे अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद आऊं तव्हांजो अलाह आहियां ऐं हिकिड़ो अलाह आहियां न को ॿ आहियूं न को टे आहियूं न को चारि आहियूं न को पंज आहियूं न को मूंसां का ज़ाल आहे न को मूंसां को पीउ आहे न को मुंहिंजा पुटु आहे न को मुंहिंजी का धीउ आहे को बि कोन्हे आऊं हिकिड़ो ई आहियां अलाह अन्नमा इलाहुकुम इलाहुकुम तव्हांजो अलाह आऊं हिकिड़ो ई अलाह आहियां न को ॿ न को टे न को चारि न को पंज न को सत न को अठ न को ॾह अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिदुन फहल अंतुम मुस्लिमून पोइ छा तव्हीं इस्लाम में दाख़िल थींदो तस्लीम कंदो सरेंडर कंदो मुंहिंजी इबादत कंदो इस्लाम में दाख़िल थींदो या न हल अंतुम मुस्लिमून पोइ छा इस्लाम क़बूल कंदो इस्लाम में ईंदो तस्लीम कंदो या ॻाल्हि मञींदो या न मञींदो फ़इन तवल्लो पर जेकॾहिं तव्हां पुठि मोटाईंदो यानी क़बूल न कंदो ऐं हिन खां भॼंदो हिन खां एराज़ कंदो फ़इन तवल्लो वल्ला वल्ला माना भॼणु पुठि ॾेई भॼणु फ़इन तवल्लो फ़कुल चओ हिननि खे आज़नतुकुम अला सवाइ तूं चओ तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई अथमि पूरी आज़नतुकुम अला सवाइ सिधे रस्ते जी ॻाल्हि तव्हांखे मूं ॿुधाए छॾी आहे हाणे पाण ॼाणो मुंहिंजो मूंखे मेहणो न ॾिजो मूंखे तव्हां उन्हनि मयार न ॾिजो फ़कुल आज़नतुकुम अला सवाइ व इन अदरी अक़रीबुन अम बईदुन ऐं आउं अदरी जी माना ॼाणा पर हिन जी माना आहे नथो ॼाणा हिते जेका वन अदरी जी माना आउं नथो ॼाणा व इन अदरी अक़रीबुन अम बईद त वेझो आहे उहा क़यामत जी घड़ी या परे आहे जेका हिते शुरू बि सूरत क़यामत जे क़ुर्बत सां वेझी आहे ऐं आख़िर में बि हाणे वेझराई जूं ई आयतूं आहिनि सभई वेझराई क़यामत जी वेझी आहे पर हाणे चओ तूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त आउं नथो ॼाणा त इहा वेझी आहे की परे आहे केतिरी परे आहे मूंखे ख़बर न आहे ईअं चओ व इन अदरी क़रीबुन अम बईदुम मा तुअदून जंहिंजो वाइदो तव्हां सां कयो वियो आहे क़यामत जो त अचणी आहे उहा केतिरी परे आहे मूंखे ख़बर न आहे न को आउं ॼाणा थो वेझी आहे केतिरी वेझी आहे केतिरी परे आहे इन्नहू यालमुल जहर मिनल क़ौल अलाह ताला जेको आहे सो सभु ॼाणे थो ऐं उन क़यामत जी घड़ी जी मतिलबु उहो ॼाणे थो ऐं तव्हांजे दिलनि में जेको आहे सो बि अलाह ॼाणे थो पोइ वॾे वाक चओ या पंहिंजे ॻुझे दिलि में पंहिंजे चओ उहो बि अलाह ताला सभु ॼाणे थो इन्नहू यालमुल जहर मिनल क़ौल माना वॾे वाके जीअं जहरी निमाज़ थींदी आहे मग़रिब जी इशा जी या पंहिंजे सुबुह जी उन में वॾे आवाज़ सां पढ़िबो आहे क़ुर शरीफ़ उनखे जहरी चइबो आहे ऐं सिरी निमाज़ आहे पंहिंजे ज़ोहर जी ऐं असर जी जंहिं महिल दिलि में पढ़िबो आहे क़ुर शरीफ़ आहिस्ते आहिस्ते त हीअ हिन यालमुल जहर मिनल क़ौल व यालम मा तख़्तूमून ऐं जेको तव्हीं लिकायो था दिलि मंझि सो बि तख़्तूमून मां लिकाइणु यानी नथा चओ ऐं लिकायो बि था त हीअ ॻाल्हि आहे पर आउं नथो चवां उहा जेका तख़्तमून तव्हां कथम शाह कथम आहे कथम माना लिकाइणु ऐं तख़्तमून तव्हीं लिकायो था जेका व इन अदरी हिते वरी बि नथो ॼाणा व इन अदरी लहू फितनतुलकुम
ऐं नथो ॼाणा त उहो तव्हांजे लाइ फितनू आहे, यानी इहो ई फितनू वॾो आहे तव्हांजे लाइ हिकिड़ो रखियो वियो त क़यामत कॾहिं ईंदी, अयान मुरसाह कॾहिं ईंदी, कॾहिं पहुचंदी, कॾहिं त इहो ख़ुदि जेको आहे फितनू आहे, यानी 50,000 साल अञा हिन खां पोइ थींदो क़यामत, या लख हज़ार साल पोइ थींदी, या अॼु थींदी, सुभाणे थींदी, ऐं अञा ॻाल्हायां पोइ त थी वेंदी, या ख़बर न आहे। अदरी अल्लहू फितनतुल लकुम, तव्हांजे लाइ इहो फितनू आहे, तव्हांजी परख आहे, इम्तिहान आहे हिन में तव्हांजो। फितनल लकुम व मताउन इला हीन, ऐं तव्हांखे प्रोविज़न रहिश गुज़ार दुनिया में गुज़ारण जो हिकिड़ो मता आहे, इला हीन हिकिड़े ख़ासि वक़्तु ताईं जेको तव्हांजो मुक़ररु वक़्तु आहे। यानी कंहिं वीचारे मिसाल ॾिनो त भई असीं घर था ठाहियूं, उन में हीअं था ठाहियूं, रहणो आहे, होटल में था वञूं, उन में चए बाबा हिनखे फलाणा लॻा, फलाणा लॻा, फलाणा लॻा, फलाणा लॻा, बाबा तूं रहंदी हिते 2 कलाक, 3 कलाक, 2 ॾींहं, 3 ॾींहं, 5-7 ॾींहं, 50 हेतिरा ॾींहं तूं हिते वॾियूं वेठो इमारतूं ठाहीं, वॾियूं ॻाल्हियूं वेठो करी, अदरी अल्लहू फितनतुल लकुम व मताउन इला हीन, थोरे वक़्त जो मता आहे, ओतिरो जो रहणु आहे, हिन महिल छा थो कुन करी। हाणे फरमाए थो कुल काल, या ॿिया पढ़नि था कुल काल यानी चयाईं, हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो पंहिंजे कुरैशियुनि खे, चयाईं, या चओ कुल, हज़रत अलाह ताला चए थो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त कुल रब्बिहुकुम बिल हक़, ए मुंहिंजा रब मूंखे यानी हक़ जी ॻाल्हि, मतिलबु हक़ जो रूलिंग कर, यानी असांजे विच में फ़ैसिलो कर, जेके काफ़िर आहिनि उन्हनि जे विच में ऐं मुस्लमान मोमिन जेके आहिनि उन्हनि जे विच में फ़ैसिलो कर। काल